भितशाह असिस्टेंट कमिश्नर हाला पारां भितशाह में नाले मातर कार्रवाई कई वयूं आहिनि। इंक्रोचमेंट जो ड्रामो ग़रीबनि मिस्किननि जा छपरा डाहे पुरतनि जा रेड़ा हटाया विया। बासरनि जे थियल कब्ज़नि ख़िलाफ़ नाले मातर कार्रवाई कई वयूं। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमन। जी सज्जाद, वधीक तफ़सीलुनि खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, असिस्टेंट कमिश्नर हाला पारां भिरशा में नाले मातर कार्रवाई कई वई। इंक्रोचमेंट जो ड्रामो ग़रीब मिस्किन पोरतनि जा छपरा ड्राहे पोरतनि जा रेड़ा हटाया विया। बासरनि जे थियल कब्ज़नि ख़िलाफ़ नाले मातर कार्रवाई कई। टाउन ऑफिसर मोहसिन शाह जी निगरानी में मुस्तक माण्हुनि जो रोज़गार तबाह कयो। अल्लाह वारे नाले ते सरकारी ज़मीन ते कब्ज़ो जेको आहे ग़ैर क़ानूनी उहो बरक़रार आहे, जंहिं ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर हाला आबिद क़मर शेख का बि कार्रवाई न कई, जंहिं सबबि चपे चपे ते शहर ऐं पुलिस जे विच में झड़पूं थियूं। उन मौक़े ते मक़ामी शहरनि जो चवणु हो त मुस्तक ग़रीब माण्हुनि जा रेड़ा छपरा हटाया विया आहिनि। बासरनि जे कब्ज़ा ग़ैर क़ानूनी दावतुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। हिननि चयो त क़ानून सिर्फ़ उन्हनि ग़रीबनि लाइ आहे जेके पंहिंजे ॿचनि जो गुज़र सफ़र हिक रेड़े ते कनि था। बाक़ी बासर पंहिंजा पका कब्ज़ा ठाहे छॾिया आहिनि। उन ख़िलाफ़ कार्रवाई कॾहिं थींदी? हिननि निगरान हुकूमत जे आला अख़्तियार ऐं कमिश्नर हैदराबाद डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त ग़ैर क़ानूनी कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं कब्ज़ा ख़ाली कराया वञनि। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।